रियासती जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी ऐं प्राइमरी स्कूल समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। 1 अगस्त ते स्कूल खुलण जे ऐलान बाद शागिर्दियाणियुनि ऐं संदनि वालिदेन में गर्दी जी लहर छायल। इन सिलसिले में स्कूल जी शागिर्दियाणी ऐं संदनि वालिदेन तोड़े शेयरनि चयो त रियासती जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल में मेन गेट समेत क्लासरूम्स ऐं स्कूल अंदरि केतिरनि ई ॾींहनि खां बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबि सभई शागिर्दियाणी जी तालीम मुतासिर थियण जो ख़दशो आहे। जॾहिं त सुभाणे 1 अगस्त ते 2 महीननि जी मोकलुनि बाद स्कूल खुलंदा, पर टाउन इंतिज़ामिया पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया स्कूलनि मां बरसाती पाणी निकाल नाहे करायो। हिननि चयो त हिक पासे गर्ल्स स्कूल अंदरि बरसाती पाणी आहे त ॿिए पासे स्कूल जी बिल्डिंग तबाह आहे। क्लासरूम्स जे छितियुनि जा चापूड़ किरी रहिया आहिनि। हिननि आला इख़्तियारनि, डिप्टी कमिश्नर नौशरत फ़िरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई त असांजे स्कूल मां बरसाती पाणी निकाल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।